नासिक पंजाब में पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च जी तारीख़ी आजियां जो सिलसिलो जारी आहे। ओकाड़ा में पीपी कारकुन धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुल्क जो आवाम सिलेक्टेड सरकार मां बेज़ार थी चुको आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की अगवानी में निकतल ही काफ़िलो अवामी मार्च इन वक्त असां मौजूद ओकाड़ा में कुछ लेडीज़ अगवान भी आहिनि, पीपल्स पार्टी के अगवान भी आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि कंदासीं त उन्हनि छा चवणो आहे। अच्छा दी इहो ॿुधायो त तव्हां किथां आहियो ऐं हिन वक़्तु किथे मौजूद आहियो ऐं कीअं था सम्झो था इस्लामाबाद ताईं छा पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन सां आवाम गॾु हूंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिजावल डिस्ट्रिक्ट का आई हाँ, प्रेसिडेंट लेडीज़ विंग ज़िलो सिजावल फिरदौस अजीज़ मीर पे इस्लामाबाद ॾांहुं जेको असांजो कराची खां लॉन्ग मार्च असांजे काइद बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो जेको लॉन्ग मार्च आहे उहो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। हज़ारे काफ़िला लखें गाॾियुनि सां इहो काफ़िलो जेको आहे सो ओकाड़ा में माशाल्लाह पेतू आहे। ऐं जेको असां हुतां इन थिया आहियूं बॉर्डर खां, जीअं असां सिंध जो बॉर्डर छॾियो आहे त माशाल्लाह सॼो पंजाब रोडनि ते निकिरी आयो आहे। पोइ हुन में औरतूं हुजनि, मर्द हुजनि, जा ॿार हुजनि, माशाल्लाह सुठी मोट असांखे मिली आहे असांजे काइद चेयरमैन साहब खे। ऐं असां इहो ई महसूसु करे रहिया आहियूं त हीउ जेको इलाइक़ो आहे असांजो पाकिस्तान आहे उहो हिन न्याज़ी गवर्नमेंट मां तंग थी चुको आहे ऐं उहो चाहे थो असांखे काइद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी ज़रूरत आहे। ऐं उनजे करे सॼो शहर, जिते शहर सिटी रोड अचे थो उते सॼी आवाम रोडनि ते आहे ऐं चेयरमैन साहब जो केतिरी देरि खां इंतज़ारु करे रहिया आहिनि। पोइ ॾिस केॾो उन्हनि में जज़्बो आहे, जोश आहे ऐं तमामु असांखे घणी ख़ुशी थी आहे। ऐं असांखे इहो ई महसूसु थी रहियो आहे त असांखे अहिड़ी मोट सुठी हिन पंजाब मां मिली आहे जहिड़ो असां सिंध में मौजूदु हुजूं। ऐं पंजाब जे माण्हुनि लाइ इहो पूरो मैसेज छॾींदसि त हिकिड़ी सिंध जी बेटी आहियां, हिकिड़ी सिंध जी औरत आहियां ऐं हो केॾा महिमान नवाज़ आहिनि ऐं हो केॾो असांजी इज़त कनि था, जीअं भुट्टो, जीअं शहदरानी, जीअं बिलावल भुट्टो। अवाम का ये समंदर इंशाल्लाह कामयाब हो जाएगा। ये एक जमहूरी इनकलाब है पाकिस्तान में और सिवाय चेयरमैन बिलावल भुट्टो के, उसकी क़यादत के, इस तरह की क़यादत कोई और नहीं कर सकता। इतने लोग सीखसान नहीं है। अगर पाकिस्तान को बचाना है तो पूरे अवाम ने जैसे बिलावल भुट्टो का साथ दिया है इसी तरह से हमें उम्मीद है कि साथ देते रहेंगे और पाकिस्तान कामयाबी की तरफ जाएगा। पूरा पाकिस्तान बल्कि बलूचिस्तान के दूर दराज से आए हुए लोग भी बिलावल के साथ हैं और ये तहरीक कामयाब होके रहेगा। और ये इजहार है कायदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो के उस नज़रिए का जिसमें उसने कहा था कि हर एक अवाम का हक है, रोटी, कपड़ा, मकान उसको मिलना चाहिए। अवाम अपने दिल की आवाज़ का इजहार कर रहे हैं, अपने जो इनकलाबी ज़हनियत है उसका इजहार कर रहे हैं। अवाम आज़ादी चाहते हैं, अवाम एक मुस्बत तब्दीली चाहते हैं, अवाम इस जमहूरियत चाहते हैं और इस सेलेक्टेड गवर्नमेंट से अपना जान खलासी चाहते हैं। जी बिल्कुलु, तव्हां बलोचिस्तान में आयल हिन रैली में शरीक माण्हुनि जी बि ॻाल्हि ॿुधी, जंहिंजो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद जमायत आहे जेकी हाणे आवाम ते पूरो लहंदी, उमेदुनि ते पूरो लहंदी। जॾहिं त इमरान ख़ान जे हवाले सां जेकी ॻाल्हि कंदे चयो त इमरान ख़ान हिन वक़्तु आवाम मां एतमाद विञाए चुको आहे। जी।